प्यारा ॿारो, अॼु बबलू तव्हांखे पंहिंजो नओं ठहियल निसाब पढ़ाईंदो। पुराणा दकियानूसी दौर जा निसाब पढ़ी पढ़ी थकी पिया आहियूं। अॼु नए दौर जो निसाब पढ़ंदासीं, ठीकु आहे? जेको बबलू पाण लिखियो आहे, बबलू टेक्स्ट बुक बोर्ड जाम शोरो, ठीकु आहे। पहिरियों सबक़ु इहो आहे त अफ़गानी ही अफ़गानी आहे, अफ़गानीअ खां सामान न वठिबो आहे, अफ़गानीअ खे दुकान किराए ते न ॾिबो आहे, उनखे जॻह बि न ॾिबी आहे, छो त अफ़गानी ॿाहिरियों आहे, असांजे मुल्क ते कब्ज़ो कंदो आहे। हे अॻे असां जॾहिं मुंहिंजो पापा पढ़ंदो हो न, त उन वक़्तु हाणे मां तव्हां जेतिरो ई आहियां, नंढिड़ो ॿार आहियां, ठीकु आहे न। त मुंहिंजे पप्पा खे पढ़ाईंदा हुया, उन दौर में पढ़ाईंदा हुआसीं त होज़ भरत ढगा पाणी पीअनि, ठीकु आहे। होज़ भरत ढगा पाणी पीअनि अॻे पढ़ाईंदा। हाणे मां पंहिंजे निसाब में थोरो चेंज कयो आहे। हाणे मां इहो थो पढ़ायां, होज़ ख़ाली कर त अफ़गानी हितां वञनि। हाणे इन जी तशरीह थींदी। होज़ जेके जिन में ढगा पाणी पीअंदा हुया, इहे ईअं सम्झो असां वटि इहे दुकान खोलियूं वेठा आहिनि। असां उन्हनि खां सभु कुझु वठूं था, उहो ग़ैर क़ानूनी तरीक़े सां असांजे मुल्क में रहनि था, कमाइनि था, प्रॉपर्टी वठनि था, जॻहियूं वठनि था, दुकान वठनि था ऐं NIC कार्ड ठाराइनि था। पोइ वरी अॻिते हली असां ताईं वञनि था, असांजे माण्हुनि खे मारनि था। इन जे करे अॼु जो जेको सबक़ु तव्हां पढ़ियो आहे, उहो तव्हांखे यादि थी वियो ऐं इन ते अमल बि कबो। हाणे आख़िरी दफ़ो आहे, ये यको सबक़ु पको।